भिरा सिटी आसपास में गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वरती। भिरा सिटी भरसां ॻोठ आढो ॾहियो में गैस्ट्रो विघे 60 साल जो पीरसन दिलावर ॾहियो फोत थी वियो। इलाइक़े अंदरि हिकु हफ़्ते में गैस्ट्रो विघे फोतिन जो अंग 7 थी वियो, जॾहिं त 10 खां वधीक मासूम ॿारड़ा मर्द ऐं औरतूं सिद्दीक़ा शहज़ादी फैज़ मोहम्मद ऐं सोढल गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणे अब्दुल फ़ताह ॾहियो ॿुधायो त बरसाति खां पोइ गंदगी मच्छरनि जे आज़ार सबबि गैस्ट्रो बीमारी मुंहुं कढियो आहे, जंहिं सबबि असांजे ॻोठ में केतिरा ई मासूम ॿार ऐं औरतूं गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। हिन ॿुधायो त पंहिंजी मदद पाण तहत गैस्ट्रो मरीज़नि जो इलाज कराए रहिया आहियूं। सिहत खाते को तहरुक नाहे वरितो। हिननि सिहत जे सूबाई वज़ीर ऐं DHO खां मुतालबो कंदे चयो त सिहत खाते जूं टीमूं मोकिले इंसानी जानियूं बचाई वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।